बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो, अज असां अलफ वा पेशा ऊ जा नून गुने वारा उचार ऐं आवाज़ पढ़ंदासीं ऐं उन्हनि मां लफ़्ज़ ठाहींदासीं। अॼु असां अलफ वा नून पेशा ऊ जी नून गुने वारी पटीअ जा आवाज़ पढ़ंदासीं ऐं उचार पढ़ंदासीं, उनखां अलावा लफ़्ज़ ठाहींदासीं। अलफ वा नून पेशा ऊ, बे वा नून पेशा बू, बे वा नून पेशा बू, बे वा नून पेशा बू, ते वा नून पेशा तू, थे वा नून पेशा थू, टे वा नून पेशा टू, हे वा नून पेशा ठू, से वा नून पेशा सू, पे वा नून पेशा पू, जीव वा नून पेशा जू, जी वा नून पेशा जू, जी वा नून पेशा जू, ने वा नून पेशा न्यू, जे वा नून पेशा जू, छे वा नून पेशा छू, हे वा नून पेशा हूँ, खे वा नून पेशा खू, दाल वा नून पेशा दू, दे वा नून पेशा दू, दे वा नून पेशा दू, ड्रे वा नून पेशा ड्रू, ढे वा नून पेशा ढू, ज़ाल वा नून पेशा ज़ू, रे वा नून पेशा रू, रे वा नून पेशा णू, जे वा नून पेशा ज़ू, सीन वा नून पेशा सू, सीन वा नून पेशा शू, स्वाद वा नून पेशा सू, स्वाद वा नून पेशा गू, तुए वा नून पेशा तू, जुए वा नून पेशा जू, आइन वा नून पेशा ऊ, गाइन वा नून पेशा गू, फे वा नून पेशा फू, फे वा नून पेशा फू, काफ वा नून पेशा कू, काफ वा नून पेशा कू, खे वा नून पेशा कू, गाफ वा नून पेशा गू, गे वा नून पेशा गू, गे वा नून पेशा गू, ङे वा नून पेशा ङू, लाम वा नून पेशा डू, मीम वा नून पेशा मू, नून वा नून पेशा नू, णे वा नून पेशा णू, वा नून पेशा हू, हे वा नून पेशा हूँ, हमज़ो वा नून पेशा ऊ, ये वा नून पेशा यूं। ये हुआ अलफ वा पेशा ऊ नून गुने सां उचार। हाणे इन्हनि जा पढ़ंदासीं आवाज़। बू बू भू तू थू टू ठू सू ऊ जू जू झू न्यू चू छू हू हू दू धू डू ढू ढू ज़ू रू णू ज़ू शू 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 ज़ू
कूं कूं खूं गूं गूं घूं ङूं लूं मूं नूं ळूं ऊं उहूं ऊं यूं। ये हुआ अलफ हुआ पेशा ऊ नुन गुने सां आवाज़। हाणे असां तव्हांखे लफ़्ज़ ॿुधाईंदासीं। ऊ द हे इन में इस्तेमालु थियो ऊ द हे ऊ द हे लफ़्ज़ ठहियो ऊ द हे। चूंड चेवा नून पेशा चूं डे ज़बर ड चूंड चूंड। डूं देवा नून पेशा डूं डूंगर डूंगर देवा नून पेशा डूं गाफ ज़बर ग रे ज़बर र डूंगर। रूंद रेवा नून पेशा रूं दाल जेरे दे रूंद रांद सां गॾु रांद रूंद ईंदो आहे लफ़्ज़ रूंद लफ़्ज़ ईंदो आहे। वरी अहिड़े तरीक़े सां आहे कूं डी काफ वा नून पेशा कूं डई जेरे डी कूं डी। मीम वा नून पेशा मूं खइए खे मूंखे मूंखे ॿ आवाज़ आया पाण में ऐं उहे थिया मूंखे। हूंद हेवा नून पेशा हूं दाल ज़बर द हूंद। ॿिनि टिनि आवाज़नि खे मिलाए लफ़्ज़ चार कबो आहे। ॿिनि टिनि आवाज़नि खे मिलाए लफ़्ज़ चार कबो आहे। 2 4 6 लफ़्ज़ मिलाए जुमिलो तयारु कबो आहे। जीअं जुमिलो तयारु करण जे लाइ अॼु असां रांदि रूंद कई अॼु असां रांदि रूंद कई। अहिड़े तरीक़े सां आवाज़ लफ़्ज़ ठाहींदा आहिनि लफ़्ज़ वरी जुमिला ठाहींदा आहिनि। इहो तव्हांखे असां अॼु थोरो घणो वधीक ॿुधायोसीं। हिन वीडियो खे लाइक कंदा शेयर कंदा फॉलो कंदा।